सोलंगी। पेश आहिनि हिन वक़्त ताईं जूं हेडलाइन। सिंध समेत समूरे मुल्क में अफ़गानियुनि समेत गैर क़ानूनी परॾेहिनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। कराची जे सचल थाणे जी हद मदीना कॉलोनी में पुलिस पारां सर्च ऑपरेशन दौरान 15 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त गैर क़ानूनी तौर तरसियल परॾेहिनि ख़िलाफ़ कार्रवाई दौरान घर घर तलाशी वरिती वई। पुलिस मूजिबि गिरफ़्तार कयल गैर क़ानूनी परॾेहिनि खे होल्डिंग कैंप मुंतक़िल कयो पियो वञे। पंजाब, KPK ऐं बलूचिस्तान में बि गैर क़ानूनी परॾेहिनि खे होल्डिंग कैंप में मुंतक़िल करण जो सिलसिलो जारी आहे। पाक एयरफोर्स जी ट्रेनिंग एयरबेस मियांवाली ते दहशतगर्दनि जो हमिलो नाकाम। हमिलो कंदड़नि 9 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि दहशतगर्दनि अॼु सुबुह जो सवेर मियांवाली तरबियती एयरबेस ते हमिलो कयो। पाक फ़ौज जे जवाननि मुंहंतोड़ जवाब ॾींदे हमिलो नाकाम बणाए छॾियो। पाक फ़ौज जी बरवक़्त कार्रवाई जे नतीजे में 9 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि पहिरीं खां ग्राउंड कयल 3 जहाज़नि ऐं फ्यूल बारूद खे नुक़सानु पहुतो। जवाननि जवाबी कार्रवाई कंदे असासनि जो तहफ़ुज़ यक़ीनी बणायो। कॉम्बिंग ऑपरेशन करे इलाइक़े खे क्लियर कयो वियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ ज़रदारी एयरफोर्स बेस मियांवाली ते दहशतगर्दनि जो हमिलो नाकाम बनाइण ते पाक फ़ौज जे जवाननि जी वाखाण कई आहे। बिलावल पंहिंजे बयान में चयो आहे त रहिजी वियल दहशतगर्द पंहिंजे कुदनि इरादनि सां क़ौम जा हौसला टोड़े नथा सघनि। पीपल्स पार्टी हर दौर में दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कयो आहे। हिन चयो त दहशतगर्दी जी मुकमल ख़ात्मे लाइ मुल्क मां इंतहा पसंदी, नफ़रत ऐं तक़सीम जी आइडियालॉजी ख़तमु करणी पवंदी। आसिफ अली ज़रदारी चयो त पाक फ़ौज जे बहादुर जवाननि पंहिंजी जान ते खेॾंदे दहशतगर्दनि जो मनसूबो नाकाम बणायो। अवाम दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। पीपल्स पार्टी जी वफ़ाक़ खे जोड़ण ऐं इंतहा पसंदी जे ख़ात्मे वारी सोच दहशतगर्दनि ख़िलाफ़ हिकु असराइतो बयानु आहे। पाकिस्तान इस्तेकाम पार्टी जो अॻवान फवाद चौधरी इस्लामाबाद मां गिरफ़्तार थी वियो। पाकिस्तान इस्तेकाम पार्टी जे अॻवान फवाद चौधरी खे इस्लामाबाद मां गिरफ़्तार कयो वियो आहे। फवाद चौधरी जी घरवारी हुबा फवाद चयो आहे त मुंहिंजे मुड़ुस खे सादा कपिड़ा पहिरियल माण्हुनि ऐं पुलिस एहलकारनि घर मां गिरफ़्तार कयो। हुबा फवाद मूजिबि फवाद चौधरी खे गिरफ़्तार करण बैदि अणॼातल हंध ते मुंतक़िल कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं क़ौमी असेंबली जे अॻूणे स्पीकर असद कैसर खे बि इस्लामाबाद मां गिरफ़्तार कयो वियो हो। नाज़रीन, इहे हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।